इब्राहिम साहब, उहे सभु ॻाल्हियूं जेके राति असां ॿुधी या प्रेस कॉन्फ्रेंस ॾिठी से बि उमर अयूब कयूं, उहे पहिरियां ई अवां प्रोग्राम में करे विया हुआ। हुननि इहा ॻाल्हि कोन मञी त इन्हनि जो जेको सोशल मीडिया जी सेल आहे इहो उन्हनि खे कंहिं ठाहे ॾिनो। अवां त उहो बि ॿुधायो कंहिं ठाहे ॾिनो। सो बाक़ी जेके ॻाल्हियूं मां चयूं पिए, जीअं हींअर माजिद साहब ॿुधायो स्मगलिंग जो मामिलो हुजे, मदरसनि जी रजिस्ट्रेशन हुजे, फॉरेन पॉलिसी, ॿिया टिया सभु मामला जेके हींअर गंद आहे या बुरायूं आहिनि उनजे जड़ केरु आहे, सो उन ते उन्हनि तफ़सीली ॻाल्हायो आहे। ही जीअं माजिद साहब बि चयो पियो त ॿई धुरियूं हाणे इंतिहा ते वञी पहुतियूं आहिनि। ॾे जवाब वठि जवाब, हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस जवाबी प्रेस कॉन्फ्रेंस, हिक ॿिए ते इल्ज़ाम तराशी। हू नालो कोन था खणनि, ही ज़ाहिर खणनि था। हालांकि कल्ह वारी प्रेस कॉन्फ्रेंस पे DGISPR कंहिं पार्टी जो नालो कोन खयों, पर PTI जवाबी प्रेस कॉन्फ्रेंस करे ॼण इहो तस्लीम कयो त इहो सभु कुझु असां ते ॻाल्हायो वियो आहे। सो इहो इंतिहा नेठी आहे। इंतिहा किथे था ॾिसो पहुचंदे? जीअं माजिद साहब बि चयो त मुल्क जे लाइ तमामु घणी ख़तरनाक आहे। हाणे हिकिड़ो एॾो ताक़तवर इदारो आहे, ॿिए पासे हिकिड़ी पार्टी आहे। सो इहा सूरत हाल किथे अव्हांखे दंग कंदे नज़र अचे पई? नसीर साहब महिरबानी। चयो त हिकिड़े पासे हिकिड़ो वॾो इदारो आहे, ताक़तवर इदारो आहे, ॿिए पासे पार्टी आहे। असल में मसइलो उहो न आहे। जेकॾहिं पार्टी अकेले सिर हुजे हा त उहो हेसि ताईं घणो कुझु उहा वेड़जी सड़जी चुकी हुजे आहे। इमरान ख़ान जा केस जेके थियनि या उहे समूरा मंतकी अंजाम ते पहुची चुका हुजनि हा। पर मसइलो इहो आहे त इन सॼे में जेका रुकावट आहे, उहो रुकावट जेको सो आहे इमरान ख़ान जेको प्रोजेक्ट हो, उन प्रोजेक्ट जा जेके मरकज़ी किरदार हुआ, जेके इन ई साॻे इदारे जा हाणे रिटायर्ड ऑफिसर रिटायर्ड थी चुका आहिनि, उहे आहिनि। ऐं उन्हनि जी जेका बाक़ियात आहे, मतिलबु मुंहिंजो इहो पर्सनल नुक़्ते नज़र आहे, जेका आऊं ॻाल्हि पंहिंजे तर्ज़िए में चवंदुसि त ख़ाली इमरान ख़ान या ख़ाली तहरीक इंसाफ़ कोन्हे, या जेको सो को पब्लिक जो एॾो प्रेशर या इहो सभु चलो ठीकु आहे। जेकॾहिं एॾो ई पब्लिक जो प्रेशर आहे त पोइ स्ट्रीट पॉलिटिक्स शुरू थियणु घुरिजे। पोइ KPK में अमन मार्च कनि वापारी, ऐं उन्हनि में तव्हां हिसो वठी जेको वञी उते फायरिंग करियो। पोइ ईअं न थियणु घुरिजे। पोइ पंजाब जी घटी घटी में जेको तव्हां मैंडेट कयो आहे, हैदराबाद कराची में जेको जुमे ते ऐलान कयल अथनि तव्हांजो जेको चोराहे इब्राहिम साहब, जुमे ते ऐलान थियल आहे। अव्हांखे लॻे थो त PTI जे लाइ वॾा माण्हू निकिरंदा? जुम्मू वेझो आहे, ॾिसी वठंदासीं। जुमे ते पाण सभु ॾिसी वठंदासीं, ॾिसंदासीं। बाज़ू मेरे आज़माए हुए हैं। त आऊं इहो सम्झां थो त इहो जहिड़ो पंहिंजी जॻह ते ख़तरनाक आहे, पर जहिड़ो रुॻो पार्टी सां न आहे। असल में फ़ौज खे पंहिंजो डिसिप्लिन बरक़रार रखिणो आहे। मोराल उन्हनि जो जेको सो आहे उहो अहिड़नि समूरनि मामलनि ते जेको सो आहे उहो ख़राबु या डाउन थो थियो वञे। छाकाणि जो पंहिंजे कंहिं माण्हू में सिधो तो हथु विझनि था, ऐं पंहिंजे माण्हू हाणे उन्हनि खे सभु ख़बर आहे। जनरल पाशा खां वठी जनरल ज़हीर इस्लाम, जिन जा नाला असांखे आङुरियुनि ते ॻणनि, जनरल बाजवा ताईं, वॾो बाजवा, नंढो बाजवा, वासिम कपूर, पोइ पाशा, पोइ ज़हीर इस्लाम, फलाणो फलाणो, हुननि सभिनी खे ख़बर कोन हूंदी आहे। हुननि जी त वध में वधि रेकी थींदी आहे, हुननि जी वध में वधि सर्विलेंस थींदी आहे। पर हाणे मसइलो इहो आहे त मोराल बरक़रार रखिणो आहे, मोराल डाउन बि न आहे करिणो। पंहिंजे वकार खे जेको उहो रखी जेको हिकिड़ी पार्टी ते सभु कुझु हणणो आहे, त पोइ हाणे उन में लाज़मी आहे नंढा इहे मोरका जेके थींदा आहिनि उहे फतेह थींदा। बाक़ी जंहिं ही जेको कल्ह खां पोइ आउं सम्झां थो वॾो ब्रेक थ्रू थियो आहे, ऐं मुंहिंजे ख़्याल में त इहो जेको फ़ौज जेको सो 9 मई जे हवाले सां जेको शर्त रखियो इमरान ख़ान ते, हीउ मामिलो शायदि होॾां पियो वञे, छाकाणि जो हुन एतिराफ़ करे वरितो आहे त 9 मई जे हवाले सां हुन जो इंस्ट्रक्शन्स हुयूं, एहतजाज जो हुयूं, ऐं पुरअमन एहतजाज, चलो पुरअमन एहतजाज जो हो। पर उन खां अॻु में जेके तव्हां मुसलसल चवंदा छा रहिया आहियो, पंहिंजे कारकुननि खे पैगाम कहिड़ा ॾिन, तव्हांजो तर्ज़ अमल छा रहियो आहे, त हाणे उहो कारकुन जेको तव्हांजो कारकुन पुरअमन कीअं थो थी सघे जंहिंजे लीडर जे ज़हन में 24 कलाक इंतशार वेठल हुजे, जेको जला दो, घेर दो, मार दो, ऐसे कर दो, वैसे कर दो। जंहिंमें शेख रशीद जंहिंमें रूह में अची वियो, जंहिंमें शेख रशीद जो रूह अची वञे, हिकिड़ो शातिर क़िस्म जो, चालाक क़िस्म जो, इंतशार पसंदि, पुरतशद्दुद क़िस्म जो माण्हू, त उन जो कारकुन कीअं थो पुरअमन थी सघे? त मुंहिंजे ख़्याल में ही भले छा बि कनि, सियासी जंग आहे, सियासी मैदान ते विढ़णु घुरिजे। बिलफर्द अॼु जेके हुननि टोकन अलामती बुख हड़ताल कई आहे पार्लियामेंट जा, ज़बरदस्त आहे, फर्स्ट क्लास आहे। सियासी आज़ादियुनि जे लाइ, सियासत ऐं सियासी लीडरशिप ऐं सियासी पार्टियुनि जी आज़ादी जे लाइ इन क़िस्म जी जदोजहद जेका आहे उन ई जी हिमायत करे सघिजे थी। पर हू जेको बिल्कुलु हिकिड़ो पंहिंजे दिमाग़ में हिकिड़े इंतिहा पसंदि खे विहारे ऐं मज़हबी जेको अदम बर्दाश्त वारो जेको रवैयो आहे,
उनखे केरु बर्दाश्त न कंदो। न मतिलबु अव्हांखे बि उहो लॻे जेका थो त हाणे forces ख़ान आहिनि, साहब जो उहो जेको civilian केस आहे उहो फ़ौजी अदालतुनि ॾांहुं वेंदो, अव्हांखे लॻे थो? मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं उनजे कारकुननि जो केस फ़ौजी अदालत ॾांहुं वञे थो, उन में हिकिड़ी रुकावट आहे। सुप्रीम कोर्ट जो अञा हतमी जेको फ़ैसिलो न आहे आयो, इंटीरियम फ़ैसिलो ज़रूरु आयो आहे। त पोइ जेकॾहिं कारकुननि जो वञी सघे थो त पोइ लीडर मथां कोन लही आया, लीडर जो वञी सघे थो। हिन में छा आहे, जेकॾहिं हुननि खे सुप्रीम कोर्ट इजाज़त ॾेई छॾी आहे तव्हां हिननि जो केस हलायो, हतमी फ़ैसिले ताईं तव्हां भले हिननि जो केस जेको सो प्रोसिक्यूट करियो हिननि खे, ऐं त पोइ वञी सघे थो, उन में का रुकावट न आहे।